गंबट जे गिम्स सिटी अस्पताल में ॿारनि जे वार्ड में HIV में मुब्तला ॿारड़ी फोत थी वई आहे, जॾहिं त केतिरा ई केस पिणु ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे गंबट मां महरान टीवी जो रिपोर्टर बादशाह बंड। जी बादशाह, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, गंबट में HIV पॉजिटिव ॿारड़ी आहे सुमायरा जेका फोत थी वई आहे। मां ॿुधाईंदो हलां त 20 ॾींहनि में फोती ॿारनि जो जेको तादादु आहे उहो 5 थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त गंबट गिम्स सिटी अस्पताल में ॿारनि जे वार्ड में HIV जा केतिरा ई केस ज़ाहिर थिया ऐं ॿारनि वारे वार्ड में HIV जा 20 खां मथे जेके आहिनि उहे केस ज़ाहिर थिया, जंहिं बाद इंतिज़ामिया में थरथलो मची वियो ऐं कमिश्नर सखर ऐं मुख़्तलिफ़ जेके इंतिज़ामिया आहे उहा गिम्स अस्पताल में उन्हनि विज़िट कई ऐं मां ॿुधाईंदो हलां त ॿारनि वारे वार्ड में कमु कंदड़ स्टाफ खे गिम्स इंतिज़ामिया फारिग करे छॾियो आहे। संदन मथां गफ़लत जो बि इल्ज़ाम जेको आहे सो हणी करे उन्हनि खे फारिग करे छॾियो आहे। यादि रहे त अॼु हिकु HIV पॉजिटिव जेका हुई मासूम ॿारड़ी सुमायरा जेका फोत थी वई आहे ऐं वारसनि पारां बि अहिड़ो इंतिज़ामिया मथां गफ़लत जो इल्ज़ाम पिणु लॻायो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त गुज़िरनि 20 ॾींहंनि जे अंदरि फोती ॿारनि जो जेको तादादु आहे उहो 5 थी वियो आहे। जी बादशाह, मुंहिंजी महिरबानी।